हाँ दोस्तों, हींअर असां कुंभ शहर में पुॻा आहियूं ऐं ही कुंभ जेको शहर आहे उहो बि खैरपुर ज़िले में लॻे थो। हींअर असां मेन रोड ते हलूं था। ही मार्केट मां मेन रोड आहे, ही कुंभ शहर आहे जेको खैरपुर ज़िले में ई आहे। रोड थोड़ो वॾो लॻे थो ऐं हिते बाक़ाइदे बाज़ार नमूने बि रोडनि ते शयूं पयूं आहिनि। फ्रूट ॾिसंदव, मेवा ॾिसंदव, ॿारनि जा रांदीका, डाउनलोडिंग, कपिड़ा, ही हू जीअं मतिलबु मार्केट हूंदी आहे हुजणु खपे। कुंभ शहर जी मार्केट ईअं ई तव्हांखे ॾिसण में मिलंदी। शहर छोकिरो ॾिसो चकियूं थो खपाए, वण थो खपाए, इनखे मां अवार्ड ॾींदुमि, इहो सुठो कमु थो करे सभिनि खां। अलाए खपाए थो, अलाए हणण थो वञे, अलाए कंहिंखे ॾियणो थो वञे, बहरहाल सुठे धंधे सां लॻल आहे। हीअ मार्केट ॾिसो जीअं असांजी क़ाइदाबाद में आहे, जीअं पठाणनि जुतियूं ऐं लॻाई वेठा हूंदा आहिनि, सेटअप उहो आहे। हीअ भाॼी आहे, हेॾां हीअ मच्छी तव्हांखे नज़र अचे थी पई, ऐं फारवा ऐं ही ॾिसो ज़बरदस्त शहर आहे, वॾो शहर आहे कुंभ। साईं इहो हुयो कुंभ, ऐं असां पंहिंजे सफ़र में रवां दवा आहियूं। कोड जी